होशियारी कर नादिर, होशियारी कर। मेहरू वडी चालाक औरत अथई, तोखे मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए सॼी मिल्कियत हड़प करे वेंदई। हाँ, कॾहिं कहिड़े बंगले ते, कॾहिं कहिड़े बंगले ते। छा थी समझे, औरत ज़ात खे असां अकेलो छॾे ॾींदासीं? असां बि गॾु हलंदासीं। भाॼाई, तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे। अदी मेहरू त मखण आहे, मखण। ऐं ही सॼी मिल्कियत उनजी आहे, उनजी मर्ज़ी जहिड़े बंगले ते रहे। इन मखण में चिकनाहट खां वधीक ज़हर पयल अथई। चङो अथई त इन मखण खां परे रहो। भाॼाई, अदी मेहरू मुंहिंजो रत आहे। हुन मूंखे माउ वांगुरु पालियो आहे। हू मुंहिंजी दुश्मन कीअं थी सघे? नादिर, नादिर, थोरो अकुल कर। जेकॾहिं मेहरू तव्हांजी सॼण हुजे हा त तव्हांजूं ज़मीनूं छो गिड़कायां, तव्हांजे हक़नि ते छो धाड़ो हणियां? इहो त बाबा जो फ़ैसिलो हुयो। इनमें अदी जो को ॾोह न आहे। भले ज़मीनूं सभु अदी जे नाले हुजनि, पर खायूं त असीं सभु था न। पुट जेनी मेहरूअ शादी कई न, पोइ पुछंदीमांव त घणे वीह सौ आहे। अदी हाणे हिन उमिरि में शादी कंदी छा? मेहरूअ त पंहिंजे हुस्न जे ॾियार में सुल्तान खे फासाए छॾियो आहे। भाॼाई, ज़बान संभाले ॻाल्हायो। वॾा आहियो, इन करे तव्हांजो लिहाज़ थो कयां। जेकॾहिं तव्हांजी जाइ ते कोई ॿी हुजे हा त निड़ी मां वठां असां। ख़बर आहे त सच कड़ो हूंदो आहे, पर तव्हां में त सच ॿुधण जी ताक़त न आहे। पर केसीं ताईं अखियूं ॿूटींदो? पर तव्हां चवंदो त सभु कुझु ठीकु आहे, पर केसीं ताईं? हिकु न हिकु ॾींहुं त बम फाटंदो न। भाॼाई, इहो सभु कूड़ आहे। तूं मुंहिंजी भेण ते इल्ज़ाम हणी रही आहीं। अदी जेको कुझु बि करे रही आहे न, उहो असांजी बहितरी लाइ करे रही आहे। इहा ई त तव्हां ॿाहिरनि जी भुल आहे। न भाॼाई, इहा असांजी भुल न, पर असीं सभु कुझु ॾिसी रहिया आहियूं। जेकॾहिं अदा सालार ते अदी लखें रुपया ख़र्च न करे हा त अदा सालार खे जनम टी पची वञे हा। छा भला अदा खे रिहा करण जे लाइ तव्हां 1 रुपयो बि ख़र्च कयो? नादिर, सम्झण जी कोशिश कर। मेहरूअ जेको बि पैसो ख़र्च कयो आहे, इहो सभु कुझु त तव्हांजो ई आहे न। सुठो अथव त ज़मीन पंहिंजे नाले ते कराए रखो, न त ॾाढा ॾुखिया थींदव। अलाह साईं ॾुखिया ॾींहुं कोन ॾेखारींदो। भाॼाई, तूं रुगो पंहिंजी सोच सिधी कर। बाक़ी मां तव्हांजी ॻाल्हियुनि में अचण वारो न आहियां। मां तव्हांजी ॻाल्हियुनि में अचण वारो न आहियां। मूंखे छा आहे? पोइ ख़बर पवंदव जॾहिं मिल्कियत में टको न मिलंदव। चई त हाशिम ख़ान जी पनाह में आहे। मां चयोमांसि शर्म नथो अचे, ॿुॾी नथो मरे। ॻोठ जी न्याणी हिकु दुश्मन वटां ऐं पुंडी मूंखे ॿुधाए थो पियो। या त वॾी झाड़ आहे बाबा साईं। छा थींदो? असांजो त नक ई वटिजी वियो। कोन थो नक वठिजे गुर। मां चयो थमांसि छोकिरीअ खे जल्दी घुराए त वण सां टंगे छॾींदोसि। पर बाबा साईं, इहो परू जेको डरू आहे, वठो ई कोन थो ॾे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।